येलोफिन ट्यूना मच्छियुनि जो हिकु क़िस्म आहे जंहिंखे शार्क पंहिंजो खाधो बणाए सघे थी, पर तंहिं बावजूद बि उहे मच्छियूं पाण शार्क वटि वञी खारस ख़तम कराईंदियूं आहिनि। माहिरनि शार्क मछी ऐं ॿियनि मच्छियुनि जा लाॻापा जाचण जे लाइ 3 वॾनि समुंडनि जी 36 जायुनि ते 6000 कैमराऊं लॻायूं। वीडियोज़ में हैरत अंगेज़ तौर ते ॾिठो वियो त ट्यूना क़िस्म जूं मच्छियूं शार्क वटि वञी पंहिंजी खारस ख़तम कराइनि थियूं, जॾहिं त शार्क मछी बि उन्हनि खे खाइण बदिरां खारस करे वञण जी इजाज़त ॾेई छॾे थी। माहिरनि जो चवणु आहे त ट्यूना मच्छियुनि ते पैरासाइट चिंबड़ी वेंदा आहिनि, जेके उन्हनि लाइ मौतमार साबित थी सघनि था। जंहिं खां बचण लाइ उहे शार्क मछी खां ख़िदमत जो कमु वठंदियूं आहिनि। शार्क मछी जी खल ॿियनि जी भेट में घणी खोरी ऐं रेगमाल जहिड़ी हुजण जे करे ट्यूना मच्छियुनि जो मसइलो इन ख़तरनाक मच्छी वटि हल थींदो आहे, जेका बि जानवराणी हमदर्दी रखंदे इन्हनि खे खाइण बदिरां रगड़ो ॾेई छॾे ॾींदी आहे। मच्छियुनि जे माहिरनि जो चवणु आहे त दुनिया में शार्क मछी जो क़िस्म तेज़ीअ सां ख़तम थी रहियो आहे, जंहिंसां ट्यूना ऐं ॿियनि मच्छियुनि खे अहिड़नि पैरासाइट्स मां जिंद छॾाइण वॾो मसइलो बणिजी वेंदो।